तुझी मिठड़ा फरियाद कंदस रब जे तरते। मोहम्मद सैफ शहाब जतियाल, सदाकत अली जतियाल, शरफत अली जतियाल साहब की फरमाइश। भानजीवला कलवर साहब, उबैदुल्ला कलादी साहब, आशिक कलादी। हो जया सुभाणे पखियड़ा उडाणे असां जे न हूंदासे कंदे के समान। असां जे न हूंदासे कंदे के समान। अजया सुभाणे जो पखियड़ा उडाणे अजया सुभाणे जो पखियड़ा उडाणे असां जे न हूंदासे कंदे के समान। असां जे न हूंदासे कंदे के समान। धन्यवाद साहब। कुंडो तुही जे तरी जो किर खड़काई दो अहाने बहाने सालिया किर पाई दो। कुंडो तुही जे तरी जो किर खड़काई दो अहाने बहाने सालिया किर पाई दो। सजी रात रोंदे पे पुसंदई वेहाणा रे। सजी रात रोंदे पे पुसंदई वेहाणा कलवड़ असां जे न हूंदासे कंदे के समान। असां जे न हूंदे नजीबुल्ला कंदे के समान। जडे गोठ वारा कंदा तो समूह जुगालियो मुझी पकया है कंदे अखियों तो आले। जडे गोठ वारा है तेरी कंदा तो सगालियो मुझी पकया है कंदे अखियों तो आले। यादी बात तो पही जाया बाणा रे। यादी बात तो मारू पुराना रे। असां जे न हूंदासे कंदे के समान। असां जे न हूंदासे कंदे के समान। अजया सुभाणे पखियड़ा उडाणा पखियड़ा उडाणा रे। असां जे न हूंदासे कंदे के समान। ओ असां जे न हूंदासे कंदे के समान।